कामोरी मूंखे को एतराज ना है तू जो ऐं ढोलण जे मिलण जो, पर मां नथी चाहियां त शादीअ खां अॻु में मुंहिंजे दामन ते को दाग लॻे। तंहिं करे कामोरी तू पंहिंजो पाण ते ज़ाब्तो आण ऐं साबित कदम रह। गणती न कर, मां तुंहिंजी शादी ढोलण सां ई कराईंदसि। जावेद पुट, जंहिं कामोरी सां मां तुंहिंजी शादी कराइण थे चाही, हाणे उहा कामोरी मूंखे नज़र कोन थी अचे पई। ऐं जेका कामोरी नज़र अचे थी न, उहा किरदार जी किरल ॾिठी आहे मूं। जेका कामोरी पंहिंजी सौट हुस्ना ऐं अबे हाकिम खान जे मरण खां पोइ बि हुन कामोरीअ जी मोहबत एतिरो जल्दी बदिलजी कीअं वई, जेका बनियुनि में वञी ढोलू असां। हा बाबा, हा, कामोरीअ जो दामन हाणे साफ़ नाहे रहियो। अरे तूं कामोरीअ जी पचर छॾे ॾे, मां तोखे कामोरीअ खां वधीक सुहिणी ऐं इज़तदार छोकिरी वठी ॾींदुसि। सजण साथी साथ छॾे विया, जेके ॾिठासीं ख्वाब लुटे विया। कान लगी आ कुख कपियल, पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। जावेद पुट, जावेद पुट, अरे यार मां तोखे कीअं सम्झायां त जंहिंजी मोहबत ठड़की हूंदी आहे न, उहा कंहिंजी बि नाहे हूंदी आहे। पंहिंजो बणियो वेरी आहे, पंहिंजो बणियो वेरी आहे। विख विख ते ॼण अंधेरी आहे, सूरय सख्तियूं नीण भिनल। पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। सजण साथी साथ छॾे विया, सजण साथी साथ छॾे विया। जेके ॾिठासीं ख्वाब लुटे विया। कान लगी आ कुख कपियल, पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। सब माण्हू थी विया छो, पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। मुझे वेझो न अचिजां। आखिर मूं छा चयो? मुझे वेझो न अच बस। ओके ओके रिलैक्स। बुला तूं संभाल बाखर। साइण, रईस शहबाज खान अहिड़ो नाहे
जेके तूं अहिड़ो सम्झी थी। मां रईस न आहियां, सिर्फ़ ऐं सिर्फ़ शहबाज़ आहियां। मां वॾीअ मां ॾे वञणु थी चाहियां। जीजा ख़ानज़ादी ॾांहुं? हा, मां वॾीअ मां ख़ानज़ादी ॾे वञणु थी चाहियां। उहा केरु आहे वॾीअ मां ख़ानज़ादी? छा तव्हां जीजा ख़ानज़ादी खे नथा सुञाणो? न, मां त तव्हांजी वता ॿुधां थो। जीजा ख़ानज़ादी अबे हाकिम ख़ान जी बेवा आहे ऐं ॻोठ जी पग ॾियाणी आहे। उहा बि तूं ओॾां वञणु थी चाहीं? मुंहिंजी वॾी अम्मा उहा नाहे जेको तूं सम्झे थो। उहा त मसीहा आहे, मसीहा। शहबाज़, तोखे ख़ुदा जो वास्तो आहे, मूंखे वॾी अम्मा ॾे वठी हल। जेकॾहिं तूं मुंहिंजो हमदर्द आहीं त। वाक़त तूं रुॻो एतिरो सब्र त कर त मां जांच कयां। दादा लाल खान ऐं सलार खान जा माण्हू असांजे ॻोल्हा में आहिनि या न? उहे असांखे ॻोल्हींदा हूंदा, पर असांखे उन्हनि जे ज़ुल्म खां हर हाल में बचणो आहे। पोइ कुझु घणी सब्र कर त मां पूरी तस्दीक कयां। जे रस्तो साफ़ मिलियो अॼु ई निकिरी था हलूं। साइण, थोरो सब्र कर। तूड़े मूंसां छो थो विड़े? तूड़े मूंखे पाठाण दे। हाँ? मेरा भी तो खबर ना है शेरल केड़ी तरफ गोला लाए तकड़ो थी जो दुखे थे असां किथे किथे गोलींदासीं वारिस खान। मुझो ख्याल है त वापस मोटी हलो। दादा मूंखे त शक थो थिए किथे सालार ऐं लाल खान गजी वारिस खान खे माराए न छॾियो हुजे। मेरा जेतिरे ताईं मुंहिंजो ख्याल आहे त असांजी गोला ऐं शक सभु फुज़ूल आहे। मतलब त सालार खान ऐं लाल खान न वारिस खे मारायो आहे न ई किथे गुम कयो अथनि। मेरा बि इहो सॼो इन्हनि जो ड्रामो रचियल आहे। ड्रामो? तूं सम्झो कोन थो दा? ऐं त मां तोखे सम्झायां, जेकॾहिं लाल खान ऐं सालार खान गॾिजी किथे वारिस खान खे लिकायो बि आहे त पर वारिस खान खे मारण ऐं माराइण जो सुवाल ई पैदा नथो थिए। चइबो त इहा ॻाल्हि आहे। हा, इहा ई ॻाल्हि आहे। ऐं इहो सॼो ड्रामो सालार ऐं लाल खान जो रचायल आहे। ऐं इन ड्रामे रचण में मुख्य किरदारु वारिस खान जो आहे। त पोइ जीअं इन बहाने जीजा खां वारिस खान पग ऐं मिल्कियत हासिल करे पोइ ही सभु पाण में गॾिजी वेंदा। ऐं जॾहिं इहे सभु कुझु हासिल करे वठंदा न त ताक़त में अची वेंदा ऐं पोइ हिन सॼे राज खे पंहिंजे पेरनि हेठां चीभाटे मारे छॾींदा। हाणे सम्झी वई आया त? हा यार, ॻाल्हि सही कई अथव। तंहिं करे वारिस जी गोला में असां त अजायो ख्वार था। मां त चवां थो वापसि मोटी हलूं त बहितर आहे। दादा मोटी त हलूं, पर शेरल बि त निकितल आहे न वारिस खान जी ॻोल्हा में। उनखे बि फोन करे मोटाइजे, अजायो पियो फिरंदो वारिस खान जी ॻोल्हा में। हा मेरा बि, मां शेरल खे फोन करे सम्झायां मोटायांसि। हेलो शेरल। ढोलू कुछ सियाणा थो यार। छॾियो मूंखे। ठगा हो। तोखे इहा ख़बर न आहे त ढोलू मुंहिंजे यार दोदे जो भाउ आहे।
लठ खणी ढोलूअ खे मारण वियो ही। तुंहिंजी कामोरी सां कहिड़ी मंगणी थियल आहे या शादी थियल आहे? बस हाणे बस। बाबा वारिस खान खे असां ॾाढो ॻोल्हियो आहे। सालार ऐं लाल खान जो को बि थाक न आहे छॾियो जितां वारिस खान जी जांच न आहे कराई। पर अलाए छो वारिस खान जो किथां ॾस पतो ई नथो पवे। अब्बा शेरल, इन्हनि निभागनि नंढे रह सके काथे न काथे त ज़रूर लिकायो हूंदो। ऐं हा, इहो हमराव जंहिंखे पुलिस ॿधी वई न, लाल खान जो हमराव, जॾहिं हिनखे पादर ऐं लितर लॻंदा न त इहो ज़रूर ॿुधाईंदो त रहिस किथे आहे। न बाबा, उहो हमरा ॾस कोन ॾींदो। छो ॾस न ॾींदो अब्बा? छो त उन वीचारे खे इहा ख़बर ई कोन्हे। तूं इहो कीअं थो चवीं शेरल त उन हमराह खे इहा ख़बर ई कान्हे का? बाबा, मां बि ज़माने जो माण्हू आहियां, चेहरा पढ़ी वठंदो आहियां। जंहिं वक़्तु उन जा 2 माण्हू मारिजी विया ऐं पुलिस बि असां सां गॾु हुई, हमराह पकड़िजी बि पियो। बाबा, जेकॾहिं ॿुधाइणो हुजे न त ख़ौफ़ में उन वक़्तु ॿुधाया। उन मां साफ़ ज़ाहिर आहे त उनखे ख़बर ई न आहे। जावेद, ॿुधाए त तोसां इहा हालत कंहिं कई आहे? अब्बा, ख़ैर त आहे? अरे कंहिंसां तुंहिंजो छेड़ो थियो आहे? केरु वियो आहे तोसां? किथे जावेद ढोलूअ सां त न विड़ियो आहे कामोरीअ जे करे? जावेद, ॿुधाए त तोसां इहा हालत कंहिं कई आहे? कंध छो झुकाई बीठो आहीं? हाँ? इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तुंहिंजो जहिड़ो जंहिंसां बि थियो आहे, पर अॻिराई तुंहिंजी हूंदी। ॿुधाए त तोसां केरु विड़ियो आहे या कंहिंसां तूं विड़ियो आहीं? जावेद, जावेद, छॾीस पुट, पंहिंजी ग़लतीअ ते पछताव वठ, तॾहिं त अंदरि हलियो वियो। पर बाबा, शेरल पुट, कंहिंसां त भोगन में चिड़ियो हूंदो न, तॾहिं त विड़िया हूंदा। ख़बर न ठही अॼु जे छोकरनि जी। हाँ, भोग बि जल्दी कंदा आहिनि ऐं चिड़ी बि जल्दी वेंदा आहिनि। बाबा, का ॻाल्हि ज़रूर आहे जेका तूं ॼाणी बि थो, पर मूंखे ॿुधाई नथो। ॿुधाए त बाबा, थियो छा आहे? ओ दादा जुड़ियल हो, ओ दादा जुड़ियल। दादा जुड़ियल, जावेद न ढोलू सां विड़ियो आहे। इहो आवाज़ त परियल जो आहे। मां वञी ॾिसां त छा माजरा आहे। परियल, दयालाल कीअं अचण थियो आहे? शेरल, तुंहिंजो भाउ जावेद न दग विंदे ढोलू सां विड़ियो आहे। छा थो चई? दग विंदे ढोलूअ सां जावेद विड़ियो आहे? पर छो? अदा मुंहिंजा भाउ, तूं मुंहिंजे मथां हरू भरू तूं नाराज़ थी। मुंहिंजी का बि ग़लती न आहे। इन गूंगे निभागे अॻिराई करे मूंसां जी पाण विड़ियो आहे। ढोलण, मूंखे ॻाल्हि इहा सम्झ में ई नथी अचे त गूंगो आख़िर तोसां विड़ंदो छो? जॾहिं त गूंगे ऐं जुड़ियल खे मारण तूं थो चाहीं न, पोइ हू छो अचे तोसां विड़ंदा? अदा मुंहिंजा भाउ, तूं मुंहिंजे मथां यकीन कर। मां त रस्तो ॾेई पियो अचां।
बेखबरी में अची मूंखे पुठियां अची वार कयो ऐं बाठा अची आई। कूड़ जी बि का हद थींदी आहे, पर ढोलू तूं त कूड़ जूं सभु हदूं ओरांगे छॾियूं आहिनि। भला अदा ढोलण गुंगे सां छो विढ़ंदो? जॾहिं त अदा ढोलण चए थो त गुंगो अगराई करे मूंसां अची विढ़ियो आहे, ऐं इहो जहिड़ो ॻोठ वारनि पाण ॾिठो आहे ऐं हुननि छॾरायो बि आहे अची। अदा मुंहिंजा भाउ पूरे ॻोठ खां तूं पुछा करे ॾिस, भाउ परियल बि हुयो हुते। मतिलब त पंहिंजा शाहिद बि ठाहे आयो आहीं। अदा मां शायदि छो ठाहींदुसि, ई सभु माण्हू हुते मौजूद हुया। जेकॾहिं तोखे मुंहिंजे मथां एतबार न आहे न मुंहिंजा भाउ, त तूं भाउ परियल खां पुछा करे ॾिस। बस हाणे बस, वाह जो मुंहिंजी दोस्तीअ जी लॼ रखी अथई। मूं बि तूं चवंदो हुए न, ॾाढे जुड़ियल ऐं गूंगे सां मां ज़रूर विढ़ंदुसि, उहो तूं कयो। अदा दोदा ढोलण जी अखियूं ऐं ज़बान ॿुधाए थी त कूड़ नथो ॻाल्हाए, पर ढोलण सां गूंगो विढ़ियो आहे। अदा मास्तर, तूं बि हाणे ढोलण जी तरफ़दारी थो करी? न अदा, मां ढोलू जी तरफ़दारी नथो कयां, पर ढोलू जो चहिरो नथो ॿुधाए त ढोलू अगराई कई हुजे। इहा ॻाल्हि असांजी सम्झे बि न। तोखां हाणे तूं त माठ कर। मुंहिंजे हिकु भाउ जी पुठ भराई कई, उनजो नतीजो छा निकितो? उहो मारिजी वियो। हाणे तूं हिनखे बि माराइण थी चाहीं छा? दोदा, छा मां हिननि जी दुश्मन आहियां? अञा दुश्मनी खे सिंग थींदा आहिनि छा? ॻाल्हि ॿुध, तोखे ॻोठगिरी ऐं मुंहिंजी दोस्तीअ जो लिहाज़ बि न थियो जो वञी ढोलूअ सां विढ़े। तोखे इहा ख़बर न आहे त ढोलू मुंहिंजे यार दोदे जो भाउ आहे। लठ खणी ढोलूअ खे मारण वियो हुई। तुंहिंजी कामोरी सां कहिड़ी मंगणी थियल आहे या शादी थियल आहे? बस हाणे बस, कामोरी तुंहिंजी मंग आहे। कहिड़ी अड़े तुंहिंजी हुन सां मंगणी थियल आहे? मां मञा थो त मंग ते गैरत ईंदी आहे, पर तुंहिंजी मंगणी त कोन्हे थियल न। कहिड़ी कामोरी ख़राब आहे, या वरी ढोलू हुन जे पोयां हथ धोई पइजी वियो आहे? जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई बि त तूं मूंखे ॿुधाई हा त मां वञी दोदे खे चवां हा, पोइ ॾिसां त ढोलू कहिड़ो मोतबर आहे जो असांजी इज़त ॾांहुं मेरी अखि खणी ॾिसे हा। शेरल पुट, जावेद ग़लती कई आहे, पंहिंजी ग़लतीअ ते पशेमान आहे। बाबा ग़लती न पर गलतान कयो अथई। सॼो ॻोठ असांजे मथां खिलायो अथई। हाणे ॻोठ वारा अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ठाहींदा। अॻ में ई मासी दयाणी गुंगे ते राज़ी कोन्हे, हाणे त रहंदो हुनखे बहानो हथ अची वियो। इहो त आहे पुट, पर नुधी थणे नाहे पवंदी। तूं कावड़ खे छॾ, मां पाण वेंदुसि दोदे वारनि ॾांहुं ऐं अदी दयाणी वारनि लाइ माफ़ी वठण। बाबा, तूं अछी ॾाढ़ी सां वेंदे उन्हनि खां माफ़ी वठण? न बाबा न, उन्हनि खां माफ़ी मां पंहिंजे तरीक़े सां पाण वठंदुसि। हाणे खुदा करे जो या मासी दयाणी परचे। अबा शेरल, जेकॾहिं अदी दयाणी पंहिंजी धीउ कामोरीअ जो रिश्तो करणु नथी चाहे गूंगे सां, त पोइ ज़रूरी न आहे त असां इहो रिश्तो ज़बरदस्ती वठूं। बाबा, आख़िर तूं चवीं छा थो? अबा शेरल, रिश्ता थींदा आहिनि रज़ा ख़ुशीअ सां, पर जे अदी दयाणीअ जी दिलि नथी चाहे त पोइ ज़ोर करे अहिड़ा रिश्ता छो वठिजनि? बाबा, अॼु वरी ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं? इहो रिश्तो कराइण तो ई त चाहियो पए। जावेद पुट, तूं बीठो छा थो करीं? वञी बाबा हथ मुंहुं धो, बाक़ी जेको तुंहिंजे मुक़दर में लिखियलु हूंदो उहो ई थींदो। अबा शेरल, हींअर अहिड़ी ग़लती न कंदो जावेद पुट। हाणे तूं बि खणी माठ कर।
हलिया हलिया त हलो हलिया। बालू ॾे ख़बर थाणे ते कहिड़े रस्ते खां आसानी सां पहुची सघूं था त जीअं ते पहुची खानूअ खे मारे सघूं। जाबिर मूं थाणे जे चौ तरफ़ ॾिठो आहे पुलिस जो सख़्त पैरो थो हले। हर जगह ते ॿ सिपाही बीठा आहिनि। का बि अहिड़ी कुंड ऐं पासो ख़ाली न आहे जिथां असां आसानी सां थाणे में हली सघूं। मतिलब त पुलिस असांजे हमरा खानूअ खे लाकअप में बंदि करे पहरा वधाए छॾिया आहिनि, ईअं न बालू? हाँ जाबिर, मथां पुलिस खे शक हुजे त असां खानू खे छॾाइण लाइ थाणे ते हमलो कयूं। हाँ जाबिर, ईअं बि थी सघे थो। तॾहिं त हर पासे खां पहरेदार बीहारिया विया आहिनि। जाबिर हाणे तूं छा थो सोची? खानू खे थाणे में हली मारियऊं या? बालू खानू त हर हाल में मरंदो, जेकॾहिं हींअर न त राति जो। छो त जाबिर जंहिंसां करे लड़ाई उन जी करे छॾे हमेशा हमेशा लाइ तबाही। अदा विड़न भली वञी मरन, बाक़ी मुंहिंजी धीअ खे छो था बदनाम कनि? अम्मा बार बार बदनाम लफ़्ज़ जी रिट छो लॻाई अथई? जेकॾहिं उन्हनि ॿिन्ही ॼणनि पंहिंजो कारो मुंहुं कयो त ठीकु आहे, पर तूं त भेण कामोरी जे लाइ इहे लफ़्ज़ बार बार न दोहराए न। केर थींदा आहिनि गूंगो ऐं ढोलू पाण में वेहण वारा? छा मुंहिंजी धीअ रांधी को आहे या दुकान जी गुडी जिन ते विड़ी सॼे ॻोठ में तमाशो खणी बणायो अथऊं? अदी हाणे सॼे ॻोठ में पंहिंजूं पचरियूं हलनि, गूंगो ऐं ढोलू कामोरी धीअ ते विड़िया आहिनि। बेहया जी बि का हद थींदी आहे, एॾी बेहया आई। अदा मां इज्जत में वेठी आहियां, न त घर वञी ॿोल ॿुधाए अचां ना। तूं वञी दोदे ऐं जुड़े खे वञी दाह ॾेई अच। इहा कहिड़ी शराफत आहे असांजी न्याणीअ खे बदनाम करण जे लाइ? जेकॾहिं पाण में विड़ी मरणो अथनि त वञी मारनि हिक ॿिए खे, बाक़ी मुंहिंजी धीअ खे छो था ख्वार ख़राब कनि? जेतिरे क़दर मूं ॻाल्हि ॿुधी आहे त ढोलूअ जो को ॾोह न आहे। गूंगो वञी ॾाढो करे ढोलूअ सां विड़ियो आहे। अदा विड़न भली वञी मरनि, बाक़ी मुंहिंजी धीअ खे छो था बदनाम कनि? अम्मा बार बार बदनाम लफ़्ज़ जी रिट छो लॻाई अथई? जेकॾहिं उन्हनि ॿिन्ही ॼणनि पंहिंजो कारो मुंहुं कयो त ठीकु आहे, पर तूं त भेण कामोरी जे लाइ इहे लफ़्ज़ बार बार न दोहराए न। सावल पुट, बर्दाश्त जी बि का हद थींदी आहे। हे त असांखे मजबूर था कनि जहिड़े करण ते। मामा अंदरि मुंहिंजो बि टिटके थो त इन्हनि ॿिन्ही अहिड़ी हरकत कई छो? आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो गूंगो बाठो खणी वञी ढोलू सां विड़ियो आहे? सावल पुट, या तुंहिंजी ग़लती आहे। छो ॾिनई छेरल खे संग जो आसरो? हाणे इहो गूंगो चरियो वते तो सभ ते शक कंदो। धयाणीअ धक मारे या खारे मुंहिंजी धीअ ते शक छो थो करे? कहिड़ो मुंहिंजी धीअ जो भाव आहे इहो गूंगो? सावल मां हाणे कामोरीअ जे रिश्ते खां ॾियां अंगूठो गूंगे खे, वञी जवाब ॾेई अचनि, न त मां पाण जवाब ॾींदीमान। हा अम्मा तोखे इज्जत खां ॿाहिरि निकिरण जी का बि ज़रूरत कोन्हे। मां पाण ई वञी शेरल खे जवाब ॾेई थो अचां, भेण कामोरी जे संग खां गूंगे जे लाइ। साईं तूं न घबराए, अदा शहबाज खान हिकु बहितरीन इंसान आहे ऐं हू तुंहिंजी ख़ातिर गुलाम मुंहिंजी दिलि नथी मञे त शहबाज खान मूंसां सचो आहे। मूंखे लॻे थो त इहे सभु मिलियल आहिनि ऐं ही सभु मूंसां हिकु वॾी गेम था खेॾनि। गेम? साईं हिकु त मां तुंहिंजी अंग्रेज़ी सम्झां कोन, बाक़ी तुंहिंजी ॻाल्हियुनि मां इहो सम्झां पई त हू, पर जेको तूं शहबाज खे सम्झी थी न उहो हू नाहे। ऐं जेकॾहिं हू अहिड़ो हुजे हा न त तुंहिंजे बाबा जे हथां मार न खाया ऐं कैद न थिया। गुलाम जॾहिं शहबाज कैद में हो त हुतां निकिरी कीअं आयो असांखे छॾाइण लाइ? कैद मां भॼी निकितो हूंदो ईअं आसानी सां? छा उन्हनि जा गार्ड पहरेदार न हूंदा? गुलाम मूंखे त लॻे थो त दाल में ज़रूर कुझु कारो आहे। साईं शहबाज खान इहो ईअं कीअं कंदो? गुलाम मां त चवां थी त असां हितां निकिरी हलूं, न त कंहिं ॿिए मुसीबत में अची वेंदासीं। पर साईं गुलाम देर न कर, वक़्तु नाहे ॻाल्हाइण जो, हितां निकिरण जी कर। साईं
असां जेकॾहिं हितां निकिरंदासीं त वेंदासीं काॾे इहा बि ख़बर न आहे त असां हिते आहियूं कहिड़ी जॻह ते। गुला इहो तूं मूं ते छॾे ॾे, बस तूं हितां निकिरण जी कर, जल्दी कर गुला, जल्दी कर। गुला मूंखे लॻे थो त तोखे हिन दुबण मां निकिरण जो शौक़ु न आहे, तंहिं करे मूंखे हितां निकिरणो पवंदो। न साईं न, मां बि तोसां गॾु हलंदसि। त पोइ ठीकु आहे, हल। ॾिजो न मां सम्झां थो तव्हां ॿिन्ही खे मुंहिंजो इंतज़ारु हूंदो त मां कहिड़ी महिल थो अचां, ईअं आहे न? छो त तव्हां ॿिन्ही खे बुख बि लॻी हूंदी। हीउ ॾिसो मूं तव्हां लाइ छा आंदो आहे, मानी अचे ही वठो। शहबाज़ हू ॿाहिरि सख़्तु पहिरियों आहे, मां लिकी लिकी पूरी जांच वरिती आहे। ऐं अम्मा वॾी ॾांहुं उन्हनि रस्तनि ते अदा लाल खान ऐं रेस सलार खान पंहिंजा माण्हू वेहारे छॾिया आहिनि। मां ॿाहिरों दरवाज़ो बंदि करे अचां थो। अच साईं, असांजे नसीब में धिका थाबा लिखियल आहिनि। ॾिना कारा किना इदा ॻाल्हि ॿुधो, मूंखे कारो किनो न चओ, ईअं मुंडी मरोड़े खाई न छॾियई। हा भागा केर दादा न ईदो ॾिनो। हा दादा न इहो ॾिनो ऐं ईदो आहिनि, ॿई छोरा निभागा छोरा छिना आहिनि ऐं ठठी गए। एक्सक्यूज़ मी ॾिना, अरे तोखे कारो किनो न चवां त ॿियो कंहिंखे चवां? न मूंखे ॿुधाए, आहे को हिते को अहिड़ो ॿियो माण्हू जंहिंखे चवां कारो किनो? ॿुधाए। हा आहे न, हादंद त असली अॼु हद करे छॾी। न उहो मारिजी वियो, उनखे छॾ, उनजी हद ख़तम। ॿियो ॿुधाए। हा एक्सक्यूज़ मी, हिकिड़ो मिंट यादि कयां, केरु आहे कारो किनो? हा यादि अची वियो, पर कोन ॿुधाईंदुसि। एक्सक्यूज़ मी, छो न ॿुधाईंदे? हा उहो को तुंहिंजो ब्रेक ईदा ब्रेक, उन सां मुंहिंजो रिश्तो न ॻंढिजांइ, उन सां मुंहिंजो कोई रिश्तो तालुक कोन्हे को, पर हा आहे ॾाढो कारो किनो। उनजो नालो वरी कीअं ॿुधायां? मूंखे मोचड़ा हणंदो आहे ऐं वरी चवंदो आहे मेरा मंछर जो किनो पाण ज़रूरु आहे, पर पंहिंजे दुश्मन खे ॿोड़े ॿोड़े मारींदो आहे। एक्सक्यूज़ मी, ॿुधाए न उनजो नालो, ॿियो केरु आहे? जल्दी कर बाबा, जल्दी कर, ॿुधाए। हा ईदा ओ ना आहे शरफू, शरफू भी सफ़ा कारो किनो अथई। अरे एक्सक्यूज़ मी, उहो बि लांती मारिजी वियो आहे। न उनखे छॾ। ॿुधाए, आहे को ॿियो हिन तरह में अहिड़ो कारो किनो डांगोड़ो? ॿुधाए। एक्सक्यूज़ मी, मूंखे मुंहं में छा थो चिताए ॾिसे? हा अरे हेॾे होॾे न, मूंखे ॾिस, हेॾे ॾिस, छा थो ॾिसे? न तूं न, हू जेके भित जे पोयां लिखियल आहिनि। लॻे थो त हिन निभागन खे मां काथे ॾिठो आहे। दादा न केन ॿाहिरि करे ॿिन्ही खे हिते ई पूरो दाव्य खे अचा गोली ठोकियो, सो बि फुज़ूल माण्हुनि खे कम जो माण्हू छॾे रहो है न। ये भित जे पोयां कन छा था? कुझु अहिड़ो त न, हल त ॾिसूं त सही। हली इदा हू ॾिस ना को